अस्सलाम वालेकुम। नाज न्यूज़ काजी अहमद सगड़ मां आया नूर शुएब। नाजरीन हिन वक्त तमा की खबर न्यू था काजी अहमद वेजो गोठ जादू जोड़ों में पिलाट जी मालकीता जोड़ा बिरादरी जे बिन हरन में मामूली गालता शुरू थींदड़ तकरार वडे झेड़े जी सूरत इख्तियार करे वरती। तफ़सील मौजब गोठ में पिलाट जे मामले ता जोड़ा बिरादरी जा ब धिरन हिक ॿिए ते लठियूं ऐं सरोटन सां हमलो करे दिनो, जंहिं जे नतीजे में मोहम्मद आचर जोड़ो, मुसम्मात सुभाई जोड़ो, मुसम्मात पन्हा खातून जोड़ो सख्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियन के फौरी तौर ते काजी अहमद अस्पताल पहुंचायो वियो, जिते तिब्बी इमदाद देण बाद हालत गणती जोगी हुजण करे खेन वधीक इलाज लाइ नवाबशाह PMU अस्पताल रेफर कयो वियो आहे। आख़िरी इत्तलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो हो ऐं इलाइक़े में छिकटाण वारी सूरतहाल बरक़रार आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ YouTube, Facebook, Instagram ऐं X ते विज़िट कयो असांजो वेब चैनल नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ अपडेट ताईं नूर शुएब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।